नाज़रीन, सिंधु दरिया में गुड्डू ऐं सखे बैराज वटि पाणी वहिकरनि में तेज़ी सां लाथ जारी आहे। तफ़सील रहियो आहे शेरबाज़ खोसो। जी शेरबाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरिया सिंध गुड्डू बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾ ख़त्म थी वई आहे। हिन वक़्तु विचें दर्जे जी ॿोॾ डिक्लेयर थियल आहे। सखर बैराज वटि वॾी ॿोॾ ऐं कोटड़ी बैराज वटि नंढी ॿोॾ बरक़रार आहे। गुड्डू बैराज वटि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 78,000 क्यूसेक पाणीअ सतह में लाथ रिकॉर्ड कई वई आहे। गुड्डू बैराज वटि हिन वक़्तु पाणी जो मथां वेकिरो 5,03,794 क्यूसेक रिकॉर्ड कियो आहे ऐं पाणी जो हेठां वेकिरो 4,75,341 क्यूसेक रिकॉर्ड कियो आहे, जिते वॾी ॿोॾ ख़त्म थी वई आहे। हिन वक़्तु विचें दर्जे जी ॿोॾ बरक़रार आहे। सखर बैराज वटि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 9,000 क्यूसेक पाणीअ सतह में लाथ रिकॉर्ड कई वई आहे। सखर बैराज वटि हिन वक़्तु पाणी जो मथां वेकिरो 5,62,175 क्यूसेक ऐं पाणी जो हेठां वेकिरो 5,10,595 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जिथे वॾे दर्जे जी ॿोॾ डिक्लेयर थियल आहे। कोटड़ी बैराज वटि 6,000 क्यूसेक पाणी सतह में वाध थियण बाद पाणी जो मथां वेकिरो 2,06,053 क्यूसेक ऐं पाणी जो हेठां वेकिरो 2,89,098 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जिथे कोटड़ी बैराज वटि गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी नंढे दर्जे जी ॿोॾ डिक्लेयर थियल आहे। जी शेरबाज़, मां जी महिरबानी।